अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां अवां जी मेज़बान यसरा आख़ुन। जीअं त नाज़रीन जहां केॾियूं मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं, 1 लख दिलनि जो एतमाद, 1 लख महिरबानियूं अवां सभिनीनि जो। अल्हम्दुलिल्लाह सिंध वॉइस फेसबुक फैमिली अॼु 1 लख ख़ूबसूरत फॉलोवर्स जी संगे मील पार करे वरितो आहे। ही सिर्फ़ हिकु अंग अखर न आहिनि, पर अव्हां जी बेलोस मोहब्बत, एतमाद ऐं मुसलसल साथ जो अक्स आहे। असांजी हर ख़बर, हर रिपोर्ट ऐं हर प्रोग्राम खे पसंदि करणु, शेयर करणु ऐं असां ते भरोसो करण लाइ अवां सभिनी जा दिलि जी गहराइनि सां थोराईंदा आहियूं। अवां जी हिम्मत अफ़ज़ाई असांजे हौसले, ज़िम्मेवारी ऐं अॻिते वधण जी ताक़त आहे। सिंध वॉइस जो आज़म आहे त बिना के तासुब जे सच, हक़ीक़त ऐं अवाम जे आवाज़ खे ईमानदारीअ सां अव्हां ताईं पहुचाईंदा रहूं। असां यकीन रखूं था त सहाफ़त सिर्फ़ ख़बर ॾियण जो नालो नाहे, पर समाजी ख़िदमत ऐं माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करण बि असांजी ज़िम्मेवारी आहे। ही कामयाबी सिर्फ़ सिंध वॉइस जी न, पर हर उन ॾिसंदड़, फॉलोवर्स, सपोर्टर ऐं ख़ैर ख़्वाह जी आहे जंहिं हर क़दम ते असांजो साथ ॾिनो आहे। दिल जी गहराइनि सां अवां सभिनीनि जा लख लख थोरा। इंशाअल्लाह अवां जी मोहब्बत ऐं एतमाद सां गॾिजी सच जी आवाज़ खे वधीक मज़बूत बणाईंदासीं। ऐं जिते जिते दुनिया जे कुंड कुड़छ में असांजो प्रोग्राम ॾिठो वञे थो, उन्हनि सभिनीनि खे दिल जी गहराइनि सां मुबारकूं ऐं दिल जी गहराइनि सां शुक्रियो त अवां असांजे प्रोग्राम्स खे पसंदि कयो पिया। नाज़रीन अवां खे ख़बर हूंदी त सिंध में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो 283 उर्स जेको आहे उहो उन जूं गैर सरकारी तक़रीबूं शुरू थी चुकियूं आहिनि। इन सिलसिले में असां सां गॾु भिटशा खां रिपोर्टर अली रज़ा मौजूदु आहे। जी अली रज़ा, ॿुधाइजो त हिन साल कहिड़ियूं अहम तक़रीबूं ऐं सक़ाफ़ती प्रोग्राम शामिल कया पिया वञनि, जीअं त भिटाईअ जे उर्स जे मौक़े ते मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अक़ीदतमंद ऐं ज़ाइरीन हर साल तमामु घणी तादाद में पहुचंदा आहिनि, त हिन भेरे केतिरा ज़ाइरीन अचण जी उमेद आहे? जी तव्हांखे ॿुधायूं त हेल जेको पोयों मेलो आहे उन खां वधीक जेको आहे सो हिन साल जेको आहे सो मुतवक़िया आहे त माना लखनि जी तादाद में हर साल वैसे बि ईंदा आहिनि, पर हेल साल जेको आहे मेलो जेको शहर खां ॿाहिरि निकिरण जे सबबु जेको आहे सो माना माण्हुनि जी मुतवजो थी वियो आहे त ॿाहिरि जेको आहे सो मेलो हिकु वॾी तादाद में, लखनि जी तादाद में माण्हुनि जो माना अञा बि इज़ाफ़ो थी वियो आहे। अचणु जेको आहे सो हींअर खां ई माण्हुनि जो अचणु शुरू थी वियो आहे। हींअर बि शहर सॼे में जेको आहे सो रश तमामु घणी थी वई आहे। माण्हुनि जी आमदो रफ़्त ज़ारीन जेका आहे सो जेको आहे सो वक़्फ़े वक़्फ़े सां अचनि पिया। अच्छा, ॿुधाइजो त जेके बुनियादी सहूलतूं आहिनि उन जे लाइ कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि, जीअं पीअण जो साफ़ पाणी आहे, रिहाइश आहे, मेडिकल कैंप्स आहिनि या सफ़ाई सुथराई आहे, त उहे इंतज़ामनि जी छा सूरत हाल आहे? इंतज़ामनि जी इहा सूरत हाल आहे त यूनियन काउंसिल ऐं ज़िले काउंसिल पारां जेके आहिनि भिटशा मोरी, जेका भिटशा जे दाख़िली रस्तो आहे जेको शाह साईं जे मज़ार ते वञे थो, उते काउंसिल, टाउन कमेटी, म्यूनिसिपल पारां जेको माना रस्ते रस्ते ते लखे ईंदड़ ज़ाइरीन लाइ जेके मिठे पाणी समेत थधे पाणी जा इतमाम सबील जा जेके स्टॉल लॻाया विया आहिनि, त मतिलबु ॿाहिरि खां जेके ज़ाइरीन जेका अचनि था अहिड़ी गर्मी में, उन्हनि जे लाइ पाणी जा थधा स्टॉल लॻाया विया आहिनि। ऐं सिहत ते पाण अचूं त सिहत जे लाइ जेको आहे सो उन्हनि कैंपूं लॻायूं आहिनि डिस्ट्रिक्ट DHO मटियारी पारां जेको आहे सो मुख़्तलिफ़ शहर जा जेका चौक आहिनि, जीअं अलावाला चौक थी वियो, तंबूरा चौक थी वियो, या मेले जी जेकी जिते मेलो स्टेडियम लॻंदो आहे उते बि जेको आहे सो उन्हनि माना सिहत जा उहे कया आहिनि। बाक़ी सकाफ़त पारां जेको आहे सो जेके सिंध जी रवायत आहे जेकी सुघड़ कचारी, मलाखड़ो ऐं घोड़नि जी डोड़, इहा जेको आहे सो सकाफ़त खाते पारां जेको आहे सो हमेशह जीअं हलंदी आहे, हिन साल बि इन जी जेको आहे सो इफ़्तिताह थींदो ऐं इहो बिल्कुलु जारी रहंदो इहो। अलिरज़ा, सिक्योरिटी जे हवाले सां असांखे आगाह कजो त जेके सिक्योरिटी जा प्लान्स तयारु कया विया आहिनि, कहिड़ा हिफ़ाज़ती तरीक़ा जेके आहिनि उहे अपनाया विया आहिनि, या जेके चइजनि त CCTV कैमराऊं आहिनि, वॉक थ्रू गेट्स आहिनि, सर्च ऑपरेशन आहे ऐं कंट्रोल रूम जो को बंदोबस्तु आहे या न? हा बिल्कुलु, इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त CCTV कैमरा जेके आहिनि सॼे शहर में जेको माना 80 खां वधीक CCTV कैमरा
ऐं जंहिंमें मॉनिटरिंग रूम बि रखिया विया आहिनि, जंहिंमें ज़िले जा ऑफिसर ऐं मॉनिटरिंग रूम जेको आहे सो सर्च कनि पिया, CCTV कैमरा खे चेक कनि पिया। ऐं सिक्योरिटी जी अगरि ॻाल्हि कजे त पुलिस एहलकार जेका आहिनि 3500 खां वधीक पुलिस एहलकार जेका सो माना बिटशा जे लाइ, मेले जे लाइ तैनात कया विया आहिनि, जेके ज़ाइरीन ईंदा उन्हनि जी हिफ़ाज़त करण जे लाइ, उन्हनि खे जेको आहे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ उन्हनि खे माना 3600 पुलिस एहलकार तैनात कया विया आहिनि, जंहिंमें SSP, DSP, SHO समेत ASI काफ़ी एहलकार जेका आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी 3 ॾींहंनि ताईं सरअंजाम ॾींदा। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त वॉक थ्रू गेट जेका आहिनि दरगाह बिटशा ते दरगाह ते बि लॻाया विया आहिनि, लेकिन शहर में बि लॻाया विया आहिनि ताकी ज़ाइरीन जेका अचनि था लखनि जी तादाद में उन्हनि खे सर्च करे, उन्हनि जी जेको आहे सो उन्हनि खे चेक करे, फुल प्रूफ करे पोइ जेको आहे सो उन्हनि खे अंदरि छॾियो पियो वञे। ख़ुदा न करे को अहिड़ो जेको आहे सो हादसो पेश अचे, उन करे जेको आहे सो माना फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम कया आहिनि। जी अली रज़ा, ॿुधाइजो त शाह लतीफ़ जे पैगाम खे नौजवान नस्ल ताईं पहुचाइण लाइ हिन साल का नई सरगर्मी या प्रोग्राम शामिल कयो वियो आहे? जी बिल्कुलु, शाह लतीफ़ जे पैगाम खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ हींअर बि सकाफ़त खाते पारां जेको शाह साईं जो जेको राग आहे उन जो जेको आहे सो जेके यूनिवर्सिटी याफ़्ता आहिनि, जेका नौजवान अॼुकल्ह आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो सिखा जे लाइ बि हींअर जेको आहे सो सकाफ़त खाते पारां जेको आहे सो उन्हनि खे हिकु क्लास बि ॾिनी वेंदी आहे। ऐं मेले में बि उर्स जे लतीफ़ जे मेले में बि हींअर जेको आहे सो सकाफ़त खाते पारां जेको आहे सो इहो शाह जो राग जेको आहे सो 3 ॾींहं मुसलसिल हलंदो आहे, जंहिंमें माण्हू सिख्या बि हासिल कंदा आहिनि ऐं इहो लतीफ़ साईं जो पैगाम जेको आहे सो दुनिया ताईं इन तंबूर जी तंत ताईं पहुचाईंदा आहिनि। वॾी महिरबानी अली रज़ा अव्हां जी, जो अव्हां ताज़ा तरीन सूरत हाल खां असांखे आगाह कयो, जेको भिटशा में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो 283 उर्स हिन वक़्तु शुरू थियण वारो आहे ऐं अव्हां उन जे हवाले सां, सिक्योरिटी जे हवाले सां, सिहत सहूलतूं ऐं इन्हनि सभिनी हवाले सां असांखे आगाह कयो। महिरबानी अव्हां जी। जी नाज़रीन, अचो त अव्हां जी मुलाक़ात करायूं था अॼु सिंध जी हिकु अहिड़ी शख़्सियत सां जेके रहंदियूं त परॾे में आहिनि, पर दिलि हमेशह उन्हनि जो सिंध लाइ ऐं सिंधियुनि लाइ धड़कंदो आहे। अगरि ॻाल्हि कजे ख़ासि उन्हनि जी लिखड़नि जी, त उन्हनि जी लिखड़नि में जेको औरत जो दर्द हूंदो आहे, जेका तकलीफ़ हूंदी आहे, जेका पीड़ा हूंदी आहे, या जेका औरत जी कहाणी हूंदी आहे, उहा सुठे नमूने वाज़े पई थींदी आहे। उन्हनि जी लिखड़नि मां हिकिड़ी कुझु लिखड़ियूं अव्हां सां शेयर कंदसि, कुझु सिटूं अव्हां सां शेयर कंदसि। त हुन चयो, तूं मूंखे त छा मुंहिंजो नालो बि विसारे छॾींदीअं। हुन चयो, तूं मूंखे त छा मुंहिंजो नालो बि विसारे छॾींदीअं। चयोमांसि, मां उन वक़्तु बि तोखे सुञाणे वेंदसि जॾहिं मां आईने खां बि सवाल कंदी हूंदमि त तूं केरु आहीं, ऐं मुंहिंजे चपनि ते उन वक़्तु बि तुंहिंजो नालो हूंदो जॾहिं मां सभिनि खां पुछी रही हूंदसि त मां केरु आहियां। अव्हां सुञाणे त विया हूंदो इन्हनि सिटुनि मां त मां कंहिंजी ॻाल्हि करे रही आहियां। जी हा, बिल्कुलु। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि बख़्तावर मंसूर साहिबा, जेके मुंहिंजो तमामु सुठियूं दोस्त बि पिण आहिनि, हिकु सुठियूं अदीब आहिनि, शाइरा आहिनि ऐं एजुकेशनिस्ट बि पिण आहिनि। सो ॻाल्हि ॿोल करियूं था अदी बख़्तावर सां, त कहिड़ा हाल आहिनि अदी अव्हां जा? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो यसरा, ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, बिल्कुलु। महिरबानी अव्हां जी, अव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, ख़ुशी थी आहे तव्हां सां गॾु हिते हिन प्रोग्राम में अची करे। तमामु घणी महिरबानी तव्हांजी। थैंक यू अदी। अच्छा अदी, मूंखे ॿुधाइजो त अव्हां माशाअल्लाह सां एतिरी फील्ड्स में चइजे त कमु करे रहिया आहियो, कमु कयो आहे, एजुकेशनिस्ट आहियो अव्हां, ऐं शाइरा बि आहियो, अदीब आहियो। अच्छा, जे ॻाल्हि कजे तालीम जी, त जेका मॉडर्न एजुकेशन आहे, बिकॉज़ हूअं त माण्हुनि अव्हां खे या असांजे नाज़रीन अव्हां खे सिर्फ़ु हिकु अदीबा शाइरा जे तौरु ॾिठो हूंदो, पर असां अॼु तव्हांजो हिकिड़ो ॿियो जेको साइड आहे, जेको पहलू आहे, अगरि उनखे डिस्कस कयूं त एजुकेशन सेक्टर में अव्हां जी केतिरी कॉन्ट्रीब्यूशन रही आहे, ऐं उन सां गॾु जेका अगरि जदीद तालीम जी ॻाल्हि थी कजे, मॉडर्न एजुकेशन जी ॻाल्हि थी कजे, त उहा मॉडर्न एजुकेशन छा आहे? थैंक यू यसरा। ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त हिन वक़्त ताईं मुंहिंजा जेके प्रोग्राम थिया आहिनि उन्हनि में घणे क़दुरु जेको मुंहिंजी शख़्सियत जो शाइराणो रुख़ आहे, शाइर जी हैसियत सां ई मूंखे सॾियो वेंदो आहे अक्सर। ऐं उन में जेको मुंहिंजो प्रोफेशनल सम्झो त ज़िंदगीअ जो पासो आहे,
उहो जेको आहे घटि ई डिस्कस थींदो आहे ऐं घणनि माण्हुनि खे ख़बर बि न आहे त प्रोफेशनली मां कंदी छा आहियां बिल्कुलु सो उन हिसाब सां जीअं तव्हां पुछियो त मां ॿुधायां त बुनियादी तौर ते जेको आहे मां उस्ताद आहियां ऐं शुरूआत बि टीचिंग खां ई कई ॿारनि खे पढ़ाइण खां कई ऐं ग्रेजुअली सम्झो जीअं माण्हू अॻिते पंहिंजे फील्ड में ईंदो आहे त मुख़्तलिफ़ जेके उहिदा आहिनि पर सभु तालीम जे ई शोबे में रहिया जीअं कुझु सुठनि इंटरनेशनल स्कूल्स में एज़ अ HOD बि कमु कयो एज़ अ वाइस प्रिंसिपल बि कमु कयो एज़ अ उस्ताद बि कमु कयो उन सां गॾु स्कूलनि खां हटी करे मुंहिंजो जेको घणो कमु रहियो आहे उहो NGO सेक्टर में रहियो आहे डेवलपमेंट सेक्टर में ऐं मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि सिंध जा उन्हनि में मुंहिंजो कमु रहियो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध सां कमु रहियो आहे इंटरनेशनल कुझु इदारा जेके आहिनि उन्हनि सां गॾु कमु रहियो आहे ऐं पर फोकस जेको हुयो उहो तालीम ते ई आहे ऐं जेको डेवलपमेंट सेक्टर जे हवाले सां जेको मुंहिंजो कमु हुयो उहो औरतुनि जी तालीम ते छोकिरियुनि जी तालीम ते कम्युनिटी डेवलपमेंट उन ते ऐं पंहिंजी मदद पाण जे तहत कीअं पंहिंजे इलाइक़े में ॿारनि जी तालीम ते ध्यानु ॾिजे छोकिरियुनि जी तालीम खे हथी वठाइजे अॻिते कजे त उन हवाले सां मुंहिंजो कमु रहियो ऐं औरतूं जेंडर जे हवाले सां औरतुनि जी तालीम उन्हनि जी हथ भराई उन्हनि जी अॻुभराई उन्हनि जी एम्पावरमेंट ख़ुदि मुख़्तियारी इन हवाले सां जेको आहे सो कमु मुंहिंजो रहियो आहे ऐं उन सां गॾु चवंदा आहिनि त इंसानु कॾहिं बि सिखणु न छॾींदो आहे जेसि ताईं ज़िंदगी आहे तेसि ताईं सिखंदो रहंदो आहे त तालीम ॾियण सां गॾोगॾु तालीम पिराइण बि मुंहिंजो तमामु हिकिड़ो सम्झो त दिली पहलू रहियो आहे ख़्वाहिश रही आहे सो पढ़ाइण सां गॾु पढ़ण जो सिलसिलो बि हले पियो अञा ठीकु आहे ऐं जेको तव्हांजो सुवाल आहे जदीद तालीम जे हवाले सां ॾिसो जिद्दत जेका आहे उहा हर वक़्त जी ज़रूरत हूंदी आहे ऐं जॾहिं असां हर शोबे में ज़िंदगी जे हर मैदान में जिद्दत ॾिसूं था त उन जाइ ते असां तालीम खे उहो कन्वेंशनल जेको मेथड आहे या पुराणो जेको तरीक़ेकार आहे उन ट्रेडिशनल मेथड आहे उन सां त ज़ाहिर नथा हलाए सघूं जॾहिं ज़माने सां गॾु हलणो आहे पंहिंजे ॿारनि खे ऐं पंहिंजे यूथ खे जेको आहे ज़माने में हलणु सेखारिणो आहे उन सां ईअं सम्झो त उन में रहणु सेखारिणो आहे उनखे अडॉप्ट करणु सेखारिणो आहे त यकीनन जेकी इंसान जी शख़्सियत जी तामीर आहे उनजो तमामु अहम पहलू जेको आहे उहो तालीम आहे त उहा तालीम जेकॾहिं मयारी न हूंदी ऐं वक़्त सां गॾु हलंदड़ जेके तक़ाज़ाऊं आहिनि जिद्दत जूं उन सां हमकिनार न हूंदी त मां सम्झां थी त इंसाफ़ न हूंदो इहो तालीम सां अच्छा मां छा थियो सम्झो त जेका डिजिटल लर्निंग आहे उहा जेका रिवायती तालीम आहे उन खां केतिरी मुख़्तलिफ़ आहे उनखे कीअं एडॉप्ट करे सघिजे थो ॾिसो जीअं मां चयो त जेको हिन वक़्तु दौरु हली रहियो आहे त उनजी ज़रूरत आहे डिजिटल मीडियम ठीकु आहे ऐं डिजिटल मीडियम जेकॾहिं असां ॾिसूं था मिसाल जे तौर ते अगरि मां मिसाल ॾियां त अॻु में अख़बार हूंदी हुई जेका पेपर ते ईंदी हुई ठीकु आहे प्रिंटेड न्यूज़ पेपर्स हूंदा हुआ उन खां पोइ उन सां गॾु वरी इहो आहे त जॾहिं ऑडियो हिकिड़ी सम्झो त फॉर्म हुयो त रेडियो हुई ऐं उन खां पोइ वरी विजुअल ते आयो त वरी टेलीविज़न अची वई ब्लैक एंड वाइट थी आई उन खां पोइ सम्झो त जेके न्यूज़ पहुचाइण जो जेको तरीक़ेकार आहे उहो बि चेंज थियो वक़्त जी तक़ाज़ा हुई डिजिटल मीडियम ते अची वियो त ऐं हिन वक़्तु जॾहिं असांजे हथनि में स्क्रीन मौजूदु आहे ऐं असांजे फिंगर टिप्स ते दुनिया पूरीअ जी जेका मालूमात आहे ऐं ॼाण आहे उहा अची थी वञे असांजी स्क्रीन ते त पोइ असां पंहिंजी तालीम खे जेको आहे डिजिटल दुनिया खां पासे नथा रखी सघूं ऐं इहो हिकिड़ो तमामु अहम ऐं फ़ाइदेमंद जेको आहे उहो मीडियम बणिजी वियो आहे हिन वक़्तु ऐं इन जो जेको इस्तेमालु आहे उहो यकीन वरी डिस्कस करण जी ज़रूरत आहे त कहिड़नि तरीक़नि सां इस्तेमालु थिए थो पियो ऐं उन में ज़ाहिर आहे त जिते उन जा पॉज़िटिव एस्पेक्ट्स आहिनि त उन जा हिते कुझु उन जा नेगेटिव शयूं बि आहिनि जेके असरअंदाज़ थी सघनि थियूं त उन्हनि सभिनी शयुनि खे सम्झी करे उन खां बाद में जेको आहे अहमियत पंहिंजी जाइ ते तमामु घणी आहे अच्छा अमी सम्झो थियूं त जेकॾहिं जेका डिजिटल लर्निंग आहे या डिजिटल तालीम आहे उहा क्लासरूम जो मुतबादिल थी सघे थी ऐं पर्टिकुलरली असां अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में इहा एडॉप्टेबिलिटी इज़ीली थी सघे थी या अञा असांजी सिंध खे इनखे एडॉप्ट करण जे लाइ टाइम खपे ॾिसो ॿ शयूं आहिनि तव्हांजे हिकु सवाल में ॿ सवाल मौजूदु आहिनि ऐं उन
उनमें सिंध सां जेको रिलेटेड आहे उनखे पोइ था डिस्कस कयूं। अॻु में इहो त छा डिजिटल एजुकेशन जेका आहे, डिजिटल प्लेटफॉर्म्स जेके आहिनि उहे रिवायती तालीम जो नेवल बदल थी सघनि था या न। तालीम जेकॾहिं ॾिसूं था उनजो सेंट्रल जेको आहे उहो हिकु शागिर्द आहे ऐं ॿियो उस्ताद आहे। जेको पढ़ाइण जो सिलसिलो आहे उहो उस्ताद खां बग़ैर नामुमकिन आहे, ठीकु आहे। ऐं बाक़ी जेको डिजिटल मीडियम आहे या डिजिटल एजुकेशन आहे उहा बि उस्ताद जे ज़रिए ई थी थिए, त असां उस्ताद जो नेवल बदल त कॾहिं बि नथा करे सघूं हिनखे, ठीकु आहे। पर हा, उस्ताद खे असां इक्विप करे सघूं था पिया। उस्ताद खे जेको आहे पाण डिजिटली लिटरेट हुजणु घुरिजे, उनखे ख़बर हुजणु घुरिजे त डिजिटल जेके टूल्स आहिनि उन्हनि खे टीचिंग में कीअं इस्तेमालु करिणो आहे, ठीकु आहे। उहा सम्झो त हिकिड़ी आहे त उस्ताद ज़ाहिर आहे त टीचिंग मां नथो निकिरी सघे, पढ़ाइण या तालीम जे सिलसिले मां उस्ताद खे नथो कढी सघे। जीअं शागिर्द नथो निकिरी सघे तीअं उस्ताद बि नथो निकिरी सघे। बाक़ी हा, टूल्स जेके आहिनि, टीचर उस्ताद जे हिकिड़े टूल जे तौर ते डिजिटल मीडियम कीअं इस्तेमालु थी सघे थो पियो, इन ते अञा जेको आहे डिटेल में शयूं पाण डिस्कस कंदासीं, मुंहिंजो ख़्यालु आहे। बिल्कुलु ज़रूरु। जेसि ताईं तव्हांजे सवाल जो ॿियो जेको हिसो आहे सिंध सां रिलेटेड, त कुझु अहिड़ियूं ग्राउंड रियलिटीज़ आहिनि जेके असांखे न विसारणु घुरिजनि। ऐं अनफॉर्चुनेटली असांजो मुल्क जेको आहे उहो ग़रीब मुल्कनि मां आहे ऐं उन जाइ ते टेक्नोलॉजी खे एजुकेशन में मुकमल तौर ते जेको आहे इस्तेमालु करणु काफ़ी हद ताईं जेको आहे सो तमामु मुश्किल आहे, ठीकु आहे। उन जा खोड़ सारा रीज़न्स आहिनि, इलाही सारा फैक्टर्स आहिनि जेके इन में रुकावट जेको आहे बणिजी सघनि था ऐं बणिया आहिनि प्रैक्टिकली। बे एग्ज़ाम्पल्स जेकॾहिं मां तव्हांखे मिसाल जे तौर ते ॾियां त डिजिटल मीडियम हिन वक़्तु ज़रूरी जेको आहे उहो ईअं बि चई सघिजे थो त ॾिसो दुनिया में हिन वक़्तु जेको आहे असांजी ग्लोबल जेको एटमॉस्फेयर चेंज थी रहियो आहे, ग्लोबल वार्मिंग अचे थी या नेचुरल जेके क्लाइमेटीज़ आहिनि उहे थियनि थियूं पियूं, नेचुरल डिज़ास्टर्स जेके थियनि था या मेन मेड डिज़ास्टर्स थियनि था, जिन जो वन ऑफ द एग्ज़ाम्पल्स रिसेंटली असां ॾिठा आहिनि त अगरि मुल्कनि जे विच में जंग थी थिए, ठीकु आहे। ऐं नेचुरल डिज़ास्टर्स में अगरि मां तव्हां सां ॻाल्हि कयां त कॾहिं अगरि को अर्थक्वेक किथे अची थो वञे या रिसेंटली असांजो अर्ली 2000 में कोविड जो जेको आहे सिलसिलो थियो, त इहे ॿ टाइम जेके आहिनि उहे अहिड़ा आहिनि जंहिंमें ज़ाहिर आहे त इन्हनि ॿियनि सभिनी शयुनि सां गॾु तालीम ते तमामु जेको आहे सो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट विधो ऐं तालीम असांजी जेका आहे उहा ॼण हिक तरह सां रुकिजी वई। जेका कन्वेंशनल तालीम जो मीडियम असांजो आहे इन पर्सन वारो क्लासरूम वारी जेका टीचिंग आहे त उन में ॼण हिकिड़ो वक़फ़ो अची वियो, ठीकु आहे। त अहिड़ी सूरत हाल में जो बजाए हिन जे जो तालीम रुकिजी वञे, डिजिटल मीडियम जॾहिं अचे थो त उहो उनखे जेको आहे जारी रखे थो पियो, ठीकु आहे। ऐं इहा शइ ॾिठी बि वई पाकिस्तान में बि, ॿियनि दुनिया जे मुल्कनि में बि, त कोविड वारो जेको दौरु हुयो त उन में क्लासरूम्स जेके आहिनि उहे चेंज थी विया, शिफ्ट थी विया, ठीकु आहे। फिज़िकल क्लासरूम खां जेको आहे सम्झो त डिजिटल क्लासरूम्स में असां अची वियासीं। न सिर्फ़ु क्लासरूम्स चेंज थिया पर ओवरऑल पूरी दुनिया जो वर्किंग स्टाइल जेको आहे सो चेंज थी वियो। वर्क फ्रॉम होम जेको टर्म असां अॻु में कॾहिं न इस्तेमालु कयो होसीं उहो इंट्रोड्यूस थियो ऐं ऑफिसिस बि घरां पे कमु करणु लॻियूं। ऐं उन सां गॾु ई तालीम जी बि ज़रूरत इहा बणिजी वई त तालीम खे रोके त नथा सघूं। ज़ाहिर आहे त कोविड वारो जेको दौरु हुयो त न सिर्फ़ु हिकिड़ो जिस्मानी तौर ते इम्पैक्ट हुनजो हुयो इंसाननि जे मथां, पर नफ़्सियाती तौर ते बि हुनजो तमामु वॾो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट जेको आहे सो पवे पियो। माण्हू डिप्रेशन में हली विया, ख़ौफ़ में मुब्तला हुआ माण्हू। उन सां गॾु ज़ाहिर आहे त ॿार बि हिकिड़ो मुकमल शख़्स आहे, इंसान आहे ऐं उनजे मथां बि हर तरह जो जेको आहे सो असरु पए पियो। त उनजी जेको हिकिड़ो प्रोफेशन आहे ॿार जो, असां वॾनि जो नौकरियूं था कयूं ऐं सभु कुझु आहे, इहो असांजो प्रोफेशन आहे। ॿार जो प्रोफेशन स्टूडेंट ऐं तालीम हासिल करणु, त उन में जॾहिं रुकावट आई त उनजे मथां नफ़्सियाती जेको आहे सो इहे असर पवनि पिया ऐं उनखे पोइ जारी रखण जे लाइ डिजिटल मीडियम वॉज द बेस्ट थिंग टू इम्प्लीमेंट। पर उन सां गॾु वरी फिरी मां अचां इन पूरी ॻाल्हि खे फिराए करे सिंध वारे कॉन्टेक्स्ट ते, त असां वटि खोड़ सारा अहिड़ा मसइला जेको आहे सो आहिनि जिन जे करे असां डिजिटल एजुकेशन मुकमल तौर ते उन वक़्तु बि इम्प्लीमेंट न करे सघियासीं। हालांकि हुकूमत कोशिशि कई पंहिंजी जाइ ते, पर उन जा फैक्टर्स आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त हर आम माण्हू वटि जेको आहे मोबाइल मौजूदु
न हुयो, ठीकु आहे, ॿारनि वटि ख़ासि करे न हुया। ऐं डिजिटल एजुकेशन जे लाइ असां वटि स्मार्टफोन हुजण जो कासो ज़रूरी आहे, ठीकु। काफ़ी पेरेंट्स वटि जेके आहिनि उहे बटन वारा जेके कन्वेंशनल हुया मोबाइल, उहे मौजूदु हुया, स्क्रीन वारा एंड्रॉयड फ़ोन्स बि न हुआ मौजूदु, जिन ते हू ॿारनि खे जेको आहे सो कनेक्ट करे सघनि पिया। इंटरनेट जी कनेक्टिविटी जेका आहे उहा तमामु जेको आहे सो न हुई, न आहे उन हिसाब सां अञा ताईं न आहे। अञा शहरनि में ई ॾिसो, असां वटि का कॉल अची वेंदी आहे त घर जे कुंड कुड़छ में वतंदा हूं सिग्नल प्रॉपर मिले, त उन हिसाब सां जेको आहे ॻोठनि में त इहो अञा बि वॾो मसइलो आहे। अॼु बि इहो वॾो चैलेंज आहे। काफ़ी सारा ॻोठ मूंखे ख़बर आहे जिन में अगरि उहे घरनि में मौजूदु आहिनि या पंहिंजे जेको आहे कमरनि में आहिनि त उते उन्हनि खे सिग्नल्स जेको आहे सो न ईंदा आहिनि इंटरनेट जा, ठीकु आहे। त उन हिसाब सां जेको आहे ॿारनि जे लाइ बि इहो वॾो चैलेंज हुयो त उहे कीअं जेको आहे डिजिटल मीडियम जे थ्रू जेको आहे पंहिंजी तालीम खे कंटिन्यू कनि। हालांकि मूंखे ख़बर आहे ज़ाती तौर ते मां जिन प्रोजेक्ट सां गॾु कमु कयो, ऐं लेटर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदमि त मां हिकिड़े इंटरनेशनल इदारे सां ऐं सम्झो हिते कमु कयो गवर्नमेंट ऑफ सिंध जे लाइ, ऐं प्लस में हिकिड़ो सॉफ्टवेयर हाउस जेको गवर्नमेंट ऑफ सिंध जे प्रोजेक्ट्स जे लाइ जेके इंटरनेशनली फंडेड प्रोजेक्ट्स आहिनि सिंध में कमु कनि पिया, त उन्हनि जे लाइ जेके डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम्स आहिनि एजुकेशन जा स्पेशली, उन में एज़ अ एजुकेशन कंसल्टेंट मां कमु कयो, जंहिंमें मां इहे LMS जेको लर्निंग मैनेजमेंट सिस्टम्स हूंदा आहिनि, यूनिवर्सिटीज़ बि यूज़ कंदियूं आहिनि डिस्टेंस लर्निंग जे लाइ, स्कूल्स बि यूज़ कंदा आहिनि, त उहे मां डिज़ाइन कंदी हुयमि। ऐं गवर्नमेंट जे कुझु प्रोजेक्ट्स जे लाइ, कुझु ज़िलनि जे लाइ असां मां डिज़ाइन कया उहे, ऐं उन खां पोइ मुंहिंजी जेका टीम हूंदी उहा वरी उहे सॉफ्टवेयर्स डिज़ाइन कंदी। लेटर ऑन असां वरी उहे इम्प्लीमेंट बि कयासीं, असां पायलट कयासीं, ऐं उन ते असां ट्रेनिंग्स बि ॾिनियूंसीं गवर्नमेंट जे टीचर्स खे, ऐं इहो सॼो गवर्नमेंट जे स्कूल्स जे लाइ हुयो, ठीकु आहे। ट्रेनिंग्स बि कयूंसीं, उनखे ॾिनोसीं, पर वरी बि ॾिसो हिकिड़ी शइ मां ठाहे छॾी, सॉफ्टवेयर मौजूदु आहे, सभु कुझु आहे, पर जेकॾहिं उनखे हलाइण जे लाइ प्लेटफॉर्म्स मौजूदु कोन्हनि, तव्हां वटि मोबाइल कोन्हे, तव्हां वटि इंटरनेट जो कनेक्शन कोन्हे, त तव्हां उनखे हलाए कोन था सघो पिया, ठीकु आहे। त इहे रियलिटीज़ पंहिंजी जाइ ते हुयूं। अच्छा, उन खां अलावा जेके ऑनलाइन टीचिंग जे हवाले सां जीअं मोस्टली हिन वक़्तु प्लेटफॉर्म्स यूज़ थी रहिया आहिनि, व्हाट्सएप ते थिए थो, गूगल मीट ते थिए पियो, ऐं उन खां अलावा ज़ूम बि जेको आहे मीटिंग्स जे लाइ बि इस्तेमालु थिए थो। त उन हिसाब सां गूगल जे थ्रू जेको आहे सम्झो त अकाउंट्स ॿारनि जा ठाहिया विया। मूंखे पर्सनली ख़बर आहे, जंहिं प्रोजेक्ट जी मां ॻाल्हि थी कयां तव्हांखे, गवर्नमेंट ऑफ सिंध जो ऐं सरकारी स्कूलनि जे ॿारनि जे लाइ, पर मसइलो उहो ई हुयो, ॿार डिजिटली ट्रेंड कोन हुया, ॿारनि खां अलावा टीचर्स डिजिटल ट्रेंडिंग पंहिंजो तालीम ॾियण जे लाइ ट्रेंड कोन हुया, ठीकु आहे। त ज़ाहिर आहे त जेकॾहिं मूंखे ख़बर न आहे त ही टूल कीअं इस्तेमालु थींदो, त मां ॿारनि खे कीअं पढ़ाईंदसि, त इहो तमामु वॾो हिकिड़ो चैलेंज हुयो। त ॿारनि खां अॻु में उस्तादनि जी ट्रेनिंग जेका आहे उन शइ ते, उहा तालीम ज़रूरी हुई, डिजिटल एजुकेशन टीचर्स जे लाइ ज़रूरी हुई। दुनिया सां कम्पीट करणो आहे त असांखे इहे स्किल्स सिखणियूं ई पवंदियूं, बिल्कुलु। बख़्तावर, हिन सां गॾु अव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई जेका आहे असां मेंटल वेलबींग जी, नौजवाननि जी, शागिर्दनि जी, त मां कनेक्ट करणु चाहींदसि हिते अव्हांजे PhD जो टॉपिक खे। त छा अव्हां हितां इंस्पायर थी पंहिंजे PhD जो टॉपिक इहो सिलेक्ट कयो, या इहा फील्ड अव्हां छो चूज़ कई, जेको अव्हांखे मां चयो त हिनमहिल रिवील न कजो, बट हाणे दिस इज़ द टाइम टू रिवील इट। हा, बुनियादी तौर ते मां हिकु तालीमदान सां गॾु शागिर्द आहियां, ठीकु आहे। हमेशह सिखण जी जेको आहे सो हिकिड़ी जुस्तजू रहंदी आहे, त नयूं शयूं इंसानु सिखे। ऐं जेकी मुंहिंजी MPhil जी रिसर्च आहे, उहा आहे औरतुनि जी एम्पावरमेंट जे हवाले सां, तालीम जे ज़रिए औरतुनि जी एम्पावरमेंट जेका आहे सा उहा कीअं थिए थी, ऐं केतिरी हद ताईं असां हासिल करे सघिया आहियूं। जेकी ख़ैरपुर जी एजुकेटेड जेके औरतूं हुयूं, उन्हनि ते हिकिड़ी रिसर्च हुई, ऐं उनजा रिज़ल्ट्स वरी अलॻि आहिनि, शॉकिंग बि आहिनि, त असां केतिरा पढ़िया लिखिया हुजण जे बावजूद बि उहे औरतूं बि अञा ताईं जेको आहे सो मुकमल तौर ते एम्पावर्ड कोन्हनि के, खोड़ सारा अहम मामला आहिनि। उन खां पोइ जॾहिं एज़ अ सम्झो हिकिड़े सोशल साइंस जे शागिर्द जी हैसियत सां मां ॾिसां थी, या हिकिड़े अहिड़े माहौल में अचण वारे फ़र्द जी हैसियत सां जेको ईअं सम्झो त मुकमल तौर ते ज़मीन तां उथी अचे थो पियो। मां बुनियादी तौर ते हिकिड़े
ॻोठ मां जेको आहे सो आयल औरत आहियां ऐं ॻोठ में पैदा थी आहियां, ॻोठ जे माहौल में वॾी थी आहियां ऐं उतां ॾिठो आहे त केतिरो मुश्किल आहे छोकिरियुनि जो पढ़णु, छोकिरनि जो अॻियां पढ़णु, वधणु। उतां निकिरणु, जी। अॻिते वधणु ऐं पंहिंजी ग्रूमिंग करणु, प्रोफेशनल लाइफ में वञणु, इन्हनि सॼो हिकिड़ो जेको सफ़र आहे उन जा तमामु घणा चैलेंजिस जेको आहे सो थियनि था पिया, ठीकु आहे। ऐं उन्हनि चैलेंजिस जो असरु जेको आहे इंसान जे मथां केतिरो थिए थो पियो, जी, शख़्सियत ते केतिरो असरु थिए थो ऐं उन खां पोइ हिकिड़ो शागिर्द जेको आहे जॾहिं ॻोठ मां निकिरी आला तालीम हासिल करण जे लाइ शहर में अचे थो त हिकिड़ो सम्झो न तमामु घणो तफ़ावत जेको आहे उनखे नज़र अचे थो पियो त स्टेटस वाइज़ उनखे इलाही सारा चैलेंजिस जेको आहे ॾिसणा था पवनि। नओं माहौल आहे, नवां क्लास फेलोज़ आहिनि जेके शहर जा आहिनि, ॿोलीअ जो बैरियर जेको आहे उन जाइ ते अचे थो त हुननि खे इंग्लिश अचे थी, हिनखे इंग्लिश नथी अचे, हिन जे कपिड़नि पाइण में फ़र्क़ु आहे, हुननि जे कपिड़नि पाइण में फ़र्क़ु आहे, हुननि जी उथी वेठी में फ़र्क़ु आहे, हिन जी उथी वेठी में फ़र्क़ु आहे। त इहे जेके डिफरेंसिस आहिनि, इहे जेके फ़र्क़ु आहिनि जेके पंहिंजी जाइ ते आहिनि, उन्हनि जो असरु यकीनन जेको आहे इन शहर में ईंदड़ शागिर्द जे ज़हन ते थिए थो पियो। साॻी जाइ ते जॾहिं सम्झो त मां एज़ अ रिसर्चर जॾहिं इहा शइ कयां पई, हालांकि शुरू में मुंहिंजो इरादो ॿियो हुयो त मां टॉपिक जेको चूज़ कंदमि पंहिंजी PhD जी रिसर्च जे लाइ उहो डिफरेंट हुयो, पर उन खां पोइ जॾहिं मां सोचणु शुरू कयो त मां चयो का अहिड़ी शइ जेका असांजे मुआशिरे जो हिकिड़ो तमामु अहम मसइलो बि आहे पर उनखे अञा एड्रेस न कयो वियो आहे, उनखे हाईलाइट न कयो वियो आहे, उन ते कमु न कयो वियो आहे। पोइ इहो गैप मूंखे नज़र आयो त असां हमेशह छा कंदा आहियूं, जिस्मानी बीमारियुनि खे त असां ॾिसी वठंदा आहियूं, अवल त उन्हनि खे बि इग्नोर कंदा आहियूं जेसिताईं तमामु सम्झो त हिकिड़े मसइले वारे हुन में नथा हलिया वञूं, तकलीफ़ में नथा अचूं, तेसिताईं असां डॉक्टर ॾे बि न वेंदा आहियूं, सेल्फ मेडिकेशन ते हूंदो आहे सिलसिलो। सो उन हिसाब सां वरी बि असां जेकी पंहिंजी जिस्मानी सिहत आहे उनजो थोरो घणो करे वठंदा आहियूं, क्योर जे तरफ़ वेंदा आहियूं, पर मोस्ट निग्लेक्टेड एस्पेक्ट ऑफ आवर सोसाइटी इज़ त असां ज़हनी सिहत ते ऐं जेका मेंटल वेलबींग आहे असांजी, उन ते असां बिल्कुलु बि ध्यानु न ॾींदा आहियूं, पसंदि न कंदा आहिनि। इहो सम्झो वेंदो आहे त अगरि कोई मेंटल हेल्थ जे हवाले सां का ॻाल्हि करे बि थो, मिसाल जे तौर ते कोई अगरि साइकोलॉजिस्ट ॾे वञे थो काउंसलिंग जे लाइ, या अगरि को साइकेट्रिस्ट ॾे वञे थो इलाज जे लाइ, त उनखे माना लेबल कयो वेंदो आहे चरियो आहे या चरी आहे, हिनखे त दिमाग़ ई कोन्हे को, अहिड़े नमूने सां। ऐं इहे कॉमेंट्स जेके आहिनि घर खां ई शुरू थींदा आहिनि, ठीकु आहे। ऐं इहा अञा वधीक उन फर्द खे जेको ऑलरेडी हिकिड़ो मेंटल स्ट्रेस में आहे, उनखे अञा वधीक जेको आहे सो सम्झो त पोइ हिते बेदिकींदा वेंदा आहिनि ऐं उन जी जेका हिकिड़ी ऑलरेडी हिकिड़ी स्ट्रगल हली रही हूंदी आहे ज़हनी तौर ते, इमोशनल हवाले सां, तो अञा वधीक उन में पवंदो वेंदो आहे। छो त तव्हां ॾिसो त लेबलिंग जेका आहे न, लेबलिंग इंसान जे ज़हन ते तमामु वॾो असरु कंदी आहे। मिसाल मां तव्हांखे ईअं ॾियां त अगरि कोई फर्स्ट टाइम कंहिं ॿार किथां का शइ खईं, हुनखे छा चवंदासीं असां, मिसाल घर मां ई अड़े चोरी कई अथई, चोर आहे, हालांकि उन ॿार उहो पहिरियों दफ़ो लफ़्ज़ ॿुधो हूंदो त चोर छा थींदो आहे, चोरी छा थींदी आहे, हुन थी सघे त उन शइ हुनखे अट्रैक्ट कयो हुजे ऐं हुनजी दिलि अनइंटेंशनली उहा शइ खई हुजे, ठीकु आहे, पर इतां असां छा कंदासीं, लेबल करणु शुरू करे छॾींदासीं, त लेबल्ड, ऐं उहो लेबलिंग जेका हूंदी आहे उहो अॻिलो जेको बंदो हूंदो आहे न, उहो हुनखे एज़ अ पर्सनैलिटी ट्रेट जेको आहे एडॉप्ट करणु शुरू करे छॾींदो आहे, जेकॾहिं तव्हां हुनखे मुस्तक़िल उहो चवंदा अचो त, ठीकु आहे। स्कूलनि में उहे ॿार जेके जिनखे लर्निंग डिफिकल्टीज़ हूंदियूं आहिनि, या जेके थोरो स्लो लर्नर्स हूंदा आहिनि, या लो एबिलिटी लर्नर्स हूंदा आहिनि, त उन्हनि खे हिकिड़ा कन्वेंशनल उस्ताद हूंदा आहिनि, मोस्टली तव्हां ॾिसो सरकारी स्कूलनि में, उन्हनि में त चवंदा आहिनि तूं त जॾो आहे, तूं त पढ़ी न सघंदे, तूं त कुझु करे ई न सघंदे, त उनजे करे छा थींदो आहे, उनजो कॉन्फिडेंस लो थींदो आहे, ऐं उहे ॿार पंहिंजो पाण खे उन्ही सांचे में जेको आहे ढालींदा वेंदा आहिनि, एहसास कमतरी जो शिकार बि, पोइ उहे ट्राई बि न कंदा आहिनि, कोशिशि बि न कंदा आहिनि त असां पंहिंजा गट्स जेके आहिनि जोर ॾेखारियूं। हालांकि मां हिन शइ में एज़ अ टीचर, एज़ एन एजुकेशनिस्ट बिल्कुलु बि बिलीव नथी कयां त कोई बि ॿारु जेको आहे सो जॾो आहे, ठीकु आहे।
ॿारनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं लर्निंग बिल्कुलु। कैपेबिलिटीज़ आहिनि ऐं Different इंटेलिजेंसिस सलाहियतूं आहिनि हूंदियूं 8-9 क़िस्म आहिनि इंटेलिजेंस जा सिर्फ़ु इन करे त उहो जेको लिखियल आहे उहो नथो पढ़ी सघे या जेको तव्हां चओ था उहो नथो लिखी सघे उन जे करे असां उनखे जॾो डफ़र ऐं इहे शयूं नथा या चई एज पर सघूं योर करिकुलम चइजे एज पर योर क्राइटेरिया चइजे हा पर उन ते मीट हुन जा नथो ॿिया करे खोड़ सारा अहिड़ा हा। गुण थी सघनि था जेके हुनजी शख़्सियत खे अञा वधीक उभारे बहितर सघनि नमूने था। सां निर्वाह करे सघनि था बिल्कुलु। त मां बेसिकली जॾहिं इहो ॾिठो त असांजे मुआशरे में इहो जेको पहलू आहे उहो नज़रअंदाज़ थियल आहे त उन खां पोइ जेको आहे मां सोचियो त मां इन ते छो न हिनखे एक्सप्लोर कयां हिनखे इन ते रिसर्च जेका आहे उहा थियणु घुरिजे ऐं मुंहिंजो टॉपिक हालांकि यूथ सां रिलेटेड आहे ख़ासि करे जेके यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स आहिनि या यूनिवर्सिटी ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि सां रिलेटेड आहे पर इहो नफ़्सियात जो पहलू जेको आहे न उहो असांखे ॼमण खां वठी जॾहिं ॿार थिए थो उन वक़्त खां वठी स्कूल गोइंग ऐं थ्रू आउट जेको एजुकेशन जो आहे उन में बि हिकिड़ो तमामु अहम पहलू आहे जेको की नज़रअंदाज़ थी रहियो आहे असांजे मुल्क में ऐं उनखे जेको आहे सम्झो त एड्रेस थियणु घुरिजे उन ते कमु थियणु घुरिजे तमामु घणी ज़रूरत आहे इन ते बिल्कुलु कमु सही करण था जी चओ बिल्कुलु सही था चओ अच्छा हाणे इन सां गॾु मां अव्हां खां पुछंदसि इहो त तव्हां जीअं चयो तव्हांजी एमफिल जो जेको टाइटल हुयो रिसर्च जो टाइटल हुयो उहो औरतुनि ते हुयो ऐं उन खां अलावा अव्हांजी शाइरी में बि उहा झलक नज़र ईंदी आहे त अमी छा थियो सम्झो त औरत खे हिकिड़ो त इहो ॿुधाइजो त छा शाइरीअ में मर्द जे मुक़ाबले जेतिरी ई हैसियत मिले थी ऐं ॿियो त शाइरी में अव्हां औरतुनि खे जेको एड्रेस कयो थियूं छा उहे आज़ादु रही बि आज़ादु आहिनि या कोन आहिनि ॻाल्हि इहा आहे त अवल त असांजो मुआशरो अनफॉर्चुनेटली जीअं असां हिकिड़े पेट्रियार्कल सोसाइटी में रहूं था त उहो इन्फ्लुएंस पंहिंजी जाइ ते आहे ऐं सेग्रीगेशन बि आहे थियणु ईअं घुरिजे त जॾहिं बि राइटर जी ॻाल्हि थिए थी शाइर जी ॻाल्हि थिए थी त उन वक़्तु अगरि हिकिड़े हमअसर जेको दौर हुजे थो जंहिंमें औरतूं बि लिखनि थियूं मर्द बि लिखनि था या औरतूं बि ॻाल्हाइनि थियूं मर्द बि ॻाल्हाइनि था त उन में हुजणु इहे घुरिजे त असांजा हमअसर शाइर या असांजी हमअसर शाइरा पर हिते जॾहिं एड्रेस थींदी आहे न ॻाल्हि थींदी आहे जॾहिं ख़ासि करे मर्दनि जा जेके सम्झो हल्का आहिनि शाइरी वारा या अदबी हल्का जेके आहिनि उते इहा थींदी आहे त औरतुनि में औरत शाइरनि में जेको आहे हीअ फलाणी औरत सुठो थी लिखे उहे इहो न चवंदा आहिनि त हिन दौर में हीअ सुठी शाइर आहे माना उनजो वरी जॾहिं सेग्रीगेट करे अगरि उते रेफरेंस बि ईंदो आहे माना औरतुनि में उनजो मुक़ाबिलो औरत सां ई हूंदो उहो इन लाइक़ु न सम्झंदा त औरत जेका आहे उहा एज़ अ राइटर जेको आहे अचे आइडेंटिफाई थिए ऐं उनखे जेको आहे पोर्ट्रे कयो वञे वरी बि इहो थींदो मर्द शाइरनि जे लाइ कॾहिं बि इहो न चवंदा त जेको आहे मर्द शाइरनि में हे भलो थो लिखे उते जेको आहे शाइर इस्तेमालु थींदो त हिन दौर जो हे भलोड़ शाइर हे ख़ूबसूरत शाइर पर वरी जॾहिं औरत जे बारे में ॻाल्हि ॿोल थींदी त पोइ उते इहो थींदो औरत शाइराउनि में ख़ूबसूरत शाइरा भलोड़ शाइरा अहिड़े नमूने सां थींदो त उन्हनि जो हल्को ई अलॻि कयो थो वञे इहा सेग्रीगेशन जेका आहे इहा बहितर कोन्हे ॿी ॻाल्हि जेकी तव्हां कई त औरत जी ख़ुदि मुख़्तियारी जेका आहे त छा ख़ुदि मुख़्तियार औरतूं वाकई बि ख़ुदि मुख़्तियार आहिनि या न बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि मुख़्तियारी छा आहे बुनियादी तौर ते हुनजा अंसर आहिनि जंहिंमें तव्हांखे हक़ हासिल हुजे एज़ अ फ़र्द त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा जेके फ़ैसिला आहिनि उहे पाण कयो बिल्कुलु ठीकु आहे तव्हांखे अगरि काॾहें वञिणो आहे तव्हां आज़ादी सां अची वञी सघो मिसाल जे तौर ते अगरि युसरा खे काॾहें वञिणो आहे त युसरा खे इहा ज़रूरत न हुजे त घर जो कोई मर्द जेको आहे मूंसां गॾु हुजे जेको मूंखे कॾहिं वठी बि वञे एज़ अ मुहाफ़िज़ भले पोइ उहो ॿार ई छो न हुजे ठीकु आहे सोसाइटी में इहो ठहियल आहे अगरि युसरा खे वञिणो आहे ॿाहिरि मिसाल जे तौर ते त उनखे घर वारनि खां इजाज़त वठणी पए ठीकु आहे घर जो छोकिरो इजाज़त न वठंदो आहे उहो ॿुधाईंदो बि न आहे समटाइम्स ॿुधाईंदो बि न आहे पर मोस्टली इहो थींदो आहे बाबा जेकॾहिं घर में इहो ट्रेंड हूंदो त उहो ॿुधाईंदो मां हेॾे वञा थो ठीकु आहे छोकिरी ईअं नथी चई सघे मां हेॾे वञी तयारु थी निकिरंदी चवंदी त मां हेॾे वञी सघां मां वञा थी ठीकु आहे हुनखे ॿुधाइणो पवंदो पुछणो पवंदो मूंखे हेॾे वञिणो आहे मां वञा मां सां गॾु केरु हलंदो अच्छा केतिरी देरि में वापसि ईंदीअ मां हेतिरी देरि में ईंदसि न ईंदीअ त उन खां अधु कलाक अॻु में फोनियूं अचणु शुरू थी वेंदियूं किथे आहे कंहिंसां गॾु आहे प्रूव करणो पवंदो आहे तव्हांखे त यू आर ऑन अ राइट ट्रैक ठीकु आहे छोकिरनि सां ईअं न थींदो आहे ॿाहिरि निकिरण जी आज़ादी अकेले ॿाहिरि अगरि तव्हां निकिरो था त जेको माहौल आहे सराउंडिंग जो उहो सेफ हुजे
ठीकु आहे, त तव्हां बिना ख़ौफ़ जे जेको आहे सो ॿाहिरि निकिरी सघो। उहो बिल्कुलु उन खां पोइ तालीम छा हासिल करणी आहे छा न आहे उन जे बारे में फ़ैसिलो प्योरली तव्हांजो हुजे। छा छोकिरियूं जेके आहिनि इंडिविजुअली, मां जनरली हिकिड़ी ॻाल्हि थी कयां, कुझु असांजो हिकिड़ो एक्सेप्शनल केसिस में कुझु अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि जिते छोकिरियूं एतिरियूं एम्पावर्ड थी चुकियूं आहिनि, ठीकु आहे, त इहो तालीम जो फ़ैसिलो पाण वठी सघनि थियूं, पर अञा बि घणे भाङे जेके छोकिरियूं आहिनि इहो फ़ैसिलो पाण नथियूं वठनि। अगरि वठनि बि थियूं त उन्हनि खे वरी बि कंहिं न कंहिं हवाले सां रोकियो थो वञे, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ सभ खां अहम जेको फ़ैसिलो आहे शादी जो, त छोकिरी पंहिंजी मर्ज़ी सां शादी करे। तव्हां आए ॾींहुं हिन वक़्तु बि ॾिसो था त केतिरा ई कारोकारी जा केस सिर्फ़ु इन करे था थियनि त छोकिरी चए थी मूंखे हिन जाइ ते शादी करणी आहे। मां त हैरान आहियां त कारोकारी जा कुझु हाणे रिसेंट 2-3 केसिस थिया त ज़ाल ऐं मुड़ुस में तलाक थी वई आहे, उन खां पोइ उहा ज़ाल हुनजी एक्स वाइफ ॿी शादी थी करे, उते उहो पहिरियों मुड़ुसु अची करे उनखे मारे थो कारी करे, ठीकु आहे। इहा हिकिड़ी ज़हनी पस्ती आहे ऐं औरत जी ख़ुदि मुख़्तियारीअ जो क़त्ल आहे इहो हक़ीक़त में। ऐं जेको आहे इहा ॾिसो ख़ुदि मुख़्तियारी न आहे औरत जी, ठीकु, पंहिंजी शादी जो फ़ैसिलो। उन खां पोइ घर जा मेजर जेके बि फ़ैसिला थियनि था उन में हुनजो कंट्रीब्यूशन केतिरो आहे, ठीकु आहे। हिकु ज़ाल खे छा इहो हक़ आहे त उहा डिसाइड करे जेकॾहिं उहा चाहे थी त मूंखे ॿारु फ़िलहालु न आहे पैदा करिणो, उनजी पंहिंजी पर्सनल जेका हेल्थ आहे उनजो फ़ैसिलो करे, मूंखे अगरि का तकलीफ़ आहे मूंखे हिन डॉक्टर खे ॾेखारणु घुरिजे, मूंखे हे टेस्टूं कराइणु घुरिजनि, त उन में उनखे केतिरी सपोर्ट आहे, उनजो डिसीजन पंहिंजो आहे या न आहे, हेल्थ, पर्सनल हेल्थ, रिप्रोडक्टिव हेल्थ जेका आहे उनजे हवाले सां बि, ठीकु आहे। उन खां पोइ जेकी घर जी प्रॉपर्टी आहे उन में केतिरो जेको आहे सम्झो उनजो हिसो उनखे मिले थो या नथो मिले पियो, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं उहा कमाईंदड़ आहे, पाण फाइनेंशियली एम्पावर्ड आहे, जॉब बि अथसि, नौकिरी बि अथसि, कमाए बि अथी ऐं उनजी पघार बि अचे थी, पंहिंजी पघार ते उनजो केतिरो हक़ आहे, आया उहा पाण ख़र्च करे सघे थी या नथी करे सघे पंहिंजी मर्ज़ी ते, या उन में बि कंहिं ॿिए जी फ़ैसिला साज़ी जो जेको आहे सो अंसर अचे थो पियो, या फाइनेंशियल इंडिपेंडेंस आहे, ठीकु आहे। त इहे सभु अंसर आहिनि। ऐं हिन वक़्त ताईं जेकी मुंहिंजी रिसर्च हुई उन में 95% जेके मुंहिंजी रिसर्च जो हिसो सभु उहे औरतूं जेके पढ़ियल लिखियल हुयूं, एटलीस्ट ग्रेजुएट हुयूं, मास्टर्स बि हुयूं, के एमफिल हुयूं, हिकु अधु PhD बि हुयूं, ऐं मोस्टली उन्हनि मां जॉब्स में हुयूं, के डॉक्टर, के टीचर, के लॉयर, के कीअं प्रोफेशनली सम्झो उहे हुयूं। पर उन्हनि में बि मिसाल हिकिड़ी गवर्नमेंट जी टीचर आहे 17th ग्रेड में जेको आहे कमु करे थी पई, पर उनजो जेको अकाउंट आहे उनजो हस्बैंड थो हलाए, बैंक जो अकाउंट जेको आहे बिटर रियलिटी चइजे असांजे मुआशरे जी, त इहा स्टिल आहे। ऐं उनजे पंहिंजे पैसनि मां अगरि को प्लॉट ख़रीद थियो आहे त उहो प्लॉट उनजे नाले ते न आहे, या उनजे औलाद जे नाले ते आहे, या उनजे मुड़ुस जे नाले ते आहे। गाॾी अगरि वरिती आहे त उन गाॾी जा कागज़ उनजे मुड़ुस जे नाले ते आहिनि, त इहा ॾिसो इहा एम्पावरमेंट न आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। मां ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि सां एग्री कंदसि। अच्छा बख़्तावर, हिन ई सिलसिले खे अॻियां वधाईंदे अगरि मां चाहियां त जोकी असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे पुॼाणी ते पहुचण वारो आहे, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि, हिकिड़ो मौज़ू अहिड़ो आहे जिते माना जेतिरो ॻाल्हाए इलाही वॾो मौज़ू आहे, बिल्कुलु ईअं आहे। त एतिरा सारा मसइला आहिनि जो उन्हनि खे आउं सम्झां थी त एड्रेस सिर्फ़ु ईअं नथो करे सघिजे ॻाल्हाए, बल्कि हुनजे लाइ अमली कमु हुजण बि तमामु घणो ज़रूरी आहे। इन सां गॾु मां चाहींदसि त अव्हां जी का शाइरी अगरि अव्हां असां सां शेयर करणु चाहियो, ॿुधाइणु चाहियो त असांखे ख़ुशी थींदी। हिकिड़ी औरतुनि जे स्ट्रगल जे हवाले सां ई, त औरतूं कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रनि थियूं पियूं, ऐं एज़ अ ह्यूमन बीइंग उन्हनि खे कीअं ट्रीट कयो थो वञे, ऐं वरी जेकॾहिं के हिमत करे ख़ुदि मुख़्तियारी में अचनि बि थियूं त वरी उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा लक़ब मिलनि था या छा, उन हवाले सां हिकिड़ो मुंहिंजो नसरी नज़म आहे त असां मिटीअ जूं मुखड़ियूं पथरीला पर पुठीअ लॻाए, वाह जे वहकरे ते ककरनि साण उॾामूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। असां ज़माने जे क़दमनि जी दज़ पंहिंजे मुंहं ते खणी फ़ख़्र सां घुमूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। असां मुहबतुनि में मरी मौत मोटी अची कुर्बतुनि जो मुसाफ़त पुॼाणा टुटल पंहिंजी दिलि खे जे टाका हणूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। सदियुनि जी सदाउनि खे नहकर करे जे असां आस नई का उजागर करे ऐं झंडा हथ में लोॾे का ललकार बणिजी को नारो हणूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं।
थकल पेरड़नि सां टुटल हौसलनि सां जे हिम्मत सहेड़े वरी प्यार पाए नए सिर नओं कोई नातो जड़ियूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। वाह। कुधीअ कंहिं नज़र खां कंहिं कारे नगर खां के ज़ंजीर ट्रोड़े हकल हेक लेई करे उभ खे ॾारे बग़ावत कयूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। के झरझंग जागे के सीरूं उकारे जबल पेट चीरे ऐं रातियूं उॼागे अंधेरनि खे काटे ॾींहुं लाट बणिजी ॿरी जे ॿरूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। अखियुनि तां पटियुनि खे कननि तां हथनि खे पंहिंजे हथनि ऐं सदा ऐं कलम सां जे लाहे सटियूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। असां आदमीअ जी कदूरत खे ॻीते संदसि साम्हूं मुर्क वेहूं विखेरे संदसि रूप कोझो बि पंहिंजो बणाए संदसि ॾोह पंहिंजे हिसे में लिखूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। ज़ुल्म खे सहण खां रोअण ऐं पिटण खां जे इनकार वारे जे मुर्की मञाए ऐं टहकी टिलूं थियूं त गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। असां मिटीअ जूं मुखड़ियूं पथरीला पर पुठीअ लॻाए वाव जे वहकरे ते ककरनि साण उॾामूं थियूं त छो गुनाहगार सॾियूं वञूं थियूं। वाह, ज़बरदस्त। हीअ त हिकिड़ो चइजे त औरतुनि जी दिलि जी आवाज़ आहे हा। जेके ॿाहिरि निकिरनि थियूं ऐं वाकई एतिरी जदोजहद कनि थियूं, एतिरी स्ट्रगल कनि थियूं, एतिरी महिनत कनि थियूं। तमामु बहितरीन बख़्तावर। आख़िर में महिरबानी अव्हां जी जो अव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियूं, एतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं चइजनि, फ़ाइदेमंद ॻाल्हियूं चइजनि, अव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायूं ऐं असांजी तमामु सुठी कचहरी थी। हूअं त थींदी रहंदी आहे पर बेसिकली अगरि ॻाल्हि कजे त हिकिड़े पर्टिकुलर मौज़ू ते जेका तव्हां खां इंफॉर्मेशन मूंखे मिली आहे, दैट इज़ अमेज़िंग। ऐं थैंक यू सो मच। Thank you so much for calling me here. It was pleasure. Thank you so much. जी नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु हाणे पुॼाणी ते पहुतो आहे। वरी सुभाणे अव्हां जे आॾो हाज़िर थींदासीं हिकु नए महिमान सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।